नाज़रीन कराची में ब्रेकिंग न्यूज़ है शेयर कंदासी। कराची जिला के नॉर्थ नाज़िमाबाद में पकवान सेंटर में फायरिंग करे नौजवान राहिल के कत्ल कंदे जवाबदार नूर जमीन उर्फ नूरी गिरफ्तार थी हुए वाहिद जवाबदार 3 जुलाई ते रोज पकवान सेंटर ते कार्रवाई दौरान राहिल के कत्ल कयो हो। SSP सेंट्रल चयो आहे त पुलिस CCTV फुटेजेस की मदद से जवाबदार गिरफ्तार कयो आहे। SSP सेंट्रल गुलाम तबस्सुम चयो आहे त जवाबदार का इन्वेस्टिगेशन मुकम्मल कई वही है। जांच ऑफिसर चयो आहे त जवाबदार बिन साथिन बाबत बि छरकाईंदड़ इंकशाफ कया आहिनि। जांच ऑफिसर जो चवण आहे त गिरोह जे बिन कानंदन की गिरफ्तारी लाइ टीम जोड़ी वही है। खबर वासा कराची में शेयर कई पिया। कराची जिला के नॉर्थ नाज़िमाबाद में पकवान सेंटर में फायरिंग करे नौजवान राहिल के कत्ल कंदड़ जवाबदार नूर जमीन उर्फ नूरी के गिरफ्तार किया वियो है। जवाबदार 3 जुलाई ते पकवान सेंटर ते कार्रवाई दौरान राहिल के कत्ल कयो हो। SSP सेंटर चयो आहे त पुलिस CCTV फुटेजेस की मदद से जवाबदार गिरफ्तार कया। कराची में वाक़िया कई पिया। कराची जिला के नॉर्थ नाज़िमाबाद में पकवान सेंटर में फायरिंग करे नौजवान राहिल के कत्ल कंदड़ जवाबदार के पुलिस गिरफ्तार करे वरितो आहे। जवाबदार 3 जुलाई ते रोज पकवान सेंटर ते कार्रवाई दौरान राहिल के कत्ल कयो हो। SSP सेंट्रल चयो आहे त पुलिस CCTV फुटेजेस की मदद से जवाबदार के गिरफ्तार कया आहिनि। SSP सेंट्रल गुलाम तबस्सुम चयो आहे जवाबदारन का इन्वेस्टिगेशन मुकम्मल कई वही है। जांच ऑफिसर चयो आहे त जवाबदार बिन साथिन बाबत बि छरकाईंदड़ इंकशाफ कया आहिनि। जांच ऑफिसर जो चवण आहे त गिरोह जे बिन कानंदन की गिरफ्तारी लाइ टीम जोड़ी वही है। तफसील मालूम कंदासी। कराची में धरती TV के रिपोर्टर इसाक सरकी का। जी इसाक आगा कजो। जी बिल्कुल नॉर्थ नाज़िमाबाद वाले इलाके में पुलिस उन कार्रवाई के नतीजे में जवाबदार सेंट्रल पुलिस गिरफ्तार करे वरितो है। जिन्हें जवाबदार 3 जुलाई ते पकवान सेंटर में फायरिंग करे राहिल नामी शख्स के कत्ल कयो। उनका SSP सेंट्रल पर हिकिड़ी टीम ठाई वही हुई जिनसे टास्क ॾिनो वियो जवाबदार के गिरफ्तार कंदे। तंहिंखां पोइ वाक़ई जा CCTV जेके फुटेज उहे सेंट्रल पुलिस हथ करे जेके जवाबदार आहे उनकी गिरफ्तारी अमल में आंदी हुई है। SSP सेंट्रल जो चवण है त जवाबदार 3 जुलाई ते पकवान सेंटर में पूरो करण आयो। तंहिंखां पोइ पकवान सेंटर के मालिक राहिल उनके सरियाम गोली हणी करे कत्ल कयो। वाक़ई जा CCTV फुटेज भी पुलिस के हथ है। पुलिस पारां जवाबदार उनके गिरफ्तार करे वरितो। जॾहिं त ॿुधायो तो वञे त इहा हिकिड़ी गैंग आहे जेकी मुख़्तलिफ़ एरियाज़ में असले के ज़ोर ते फुर कंदी आहे ऐं पूरे जी मज़म्मत ते माण्हुनि खे ज़ख़्मी भी कंदी आहे। इहा गैंग कत्ल भी कंदी आहे। त SSP सेंट्रल जो चवण है त जेके जवाबदार ॿिया साथी आहिनि उन्हनि जी गिरफ्तारी जे लाइ जेके छापा आहिनि उहे हया पिया आहिनि। जवाबदार इंकशाफ भी कया आहिनि। जवाबदार जा जेके ॿिया साथी आहिनि उन्हनि जी गिरफ्तारी जे लाइ जेकी टीम आहे उहा भी ठाही वई आहे। जवाबदार जे मथे जेके केस आहे दाख़िल करे वकील जेकी केस की जांच आहे उहा शुरू कई वई आहे। जी मेहरबानी साथ सर की तफसील लाइ।